फरमाईंदो बाल उठो तो मुस्तफा जो ॾिसण ऐं मुस्तफा जो ॿुधण तव्हां ई असांजे ॾिसण ऐं ॿुधण खां निरालो आहे। अव्हां परे कोन ॾिसंदा आहियो, रसूलुल्लाह परे परे ताईं ॾिसंदा हुआ। अव्हां परे जो आवाज़ कोन ॿुधंदा आहियो, मुस्तफा करीम परे जो बि आवाज़ ॿुधंदा हुआ। बीबी साहिब खे फरमायो, बीबी साहिब तो जेको ख्वाब ॾिठो हो न त तुंहिंजे घर में चंड हली आयो आहे, उनजो ताबीर इहो थी जो मां मोहम्मद तुंहिंजे घर में हली आयो आहियां। सभई चओ सुभान अल्लाह, बुलंदा आवाज़ सुभान अल्लाह। असांजो नबी त सोणे चंड खां बि वधीक सुहिणो आहे। छा ख्याल आहे? चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है। जन्नतों जी ज़ात पाड़ियो न पिरी असां, तू अच्छो मजराते पर मुझो सजन सदा ई सोझरो। अल्लाह पाक जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं न बीबी साहिबा सां हज़रत ज़ैनब सां निकाह कयो त हाणे चिमे गोई शुरू थी। केड़ियूं? अरे ज़ैद खे त पुट सॾियो हुयई, ज़ैद पुटरेलो हो, ज़ैद सॾाईंदो ई पाण खे नबी साईं जो पुट हो। उन जी घरवारी उहा त नूह थी, नूह सां कीअं निकाह थियो? बाबा जागो था अलाए सुतल आहियो? निकाह खां पोइ इहा ॻाल्हि अची शुरू थी। कच्चे ज़हन वारा, बेख़बर बेसमझ थोरी घणी ज़हन वारा, ख़ासि करे जेके मुनाफ़िक़ हुआ, उन्हनि मुनाफ़िक़नि इन ॻाल्हि खे तमामु घणो उछलायो ऐं वधायो। जीअं कि हुतां जी ॻाल्हि हुते, हुतां जी ॻाल्हि हुते। माण्हू चवंदा कॾहिं ॻाल्हि ॿुधी थी कि कहिड़ी कि फलाणी ॻाल्हि तो कयां कन में तोसां तो कयां, ॿिए सां न कजां। रड़ जा पुट जॾहिं ॿिए सां नथो करे त हिनखे नथो ॿुधाए, इहो ॿियनि खे बि ॿुधाईंदो। अहिड़े नमूने सां माहौल अहिड़ो ख़राब थी वियो जो पूरे अरब में ख़ासि करे मदीने शरीफ़ ऐं पसगिरदाई में इहा ॻाल्हि त नूह सां निकाह कयो अथई, नूह सां निकाह कयो अथई, नूह सां निकाह कयो अथई। इहा सुठी त ॻाल्हि कान्हे का। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जी सफ़ाईअ में क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई। अवां गौर कंदव न त जाथे भी जॾहिं भी नबी करीम ते कंहिं एतराज़ कयो आहे त जवाब अल्लाह ॾिनो आहे। अॻियां अल्लाह जा नबी पंहिंजी सफ़ाई पाण पेश कंदा हुआ, जवाब पंहिंजे तरफ़ खां पाण नबी ॾींदा हुआ। पर सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर आयो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमायो, ऐ मुझा प्यारा नबी जेकॾहिं को तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणे, तोहमत हणे, तुंहिंजे मथां को माण्हू ग़लत ॻाल्हि करे त तूं सब्र कजां, तुंहिंजे तरफ़ खां जवाब मां ॾींदुसि। मिसाल तव्हांखे ॿुधाए मां पोइ अॻिते हलां। ये कुरान पाक में आ ऐं हदीस पाक में आ, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के काफ़िर चवण लगा लस्त मुरसला, तू नबी रहे। हुजूर करीम फरमायो मां अल्लाह जो नबी आहियां। अल्लाह से मुखे रुगो नबी कोन बनायो, खातमन नबीयीन बनाए मोकिलियो आ। ही लखे हज़ारे माण्हू मुंहिंजे मथां कलमो पढ़ी मुसलमान थिया आहिनि। ही चंद लूसी गति था चवनि त लस्त मुरसला, तू रसूल नहीं। इनखे मां जवाब ॾियां। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब मूं तोखे चयो कोन्हे, तूं बस कर, जवाब मां थो ॾियां। अल्लाह ताला फरमायो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम।
यासीन अवा रोज पढ़ंदा आहियो तिलावत कंदा आहियो वीचारा मौलवी आलिम हाफ़िज़ सबूरा नेक साले हाजी यासीन सबूरी तिलावत कंदा आहियो त यासीन अवा इन जी माना तफसीरन में ॾिसंदो त लिखियल ई कान्हे का अल्लाहु आलम बिमुरादिही पर मुंहिंजा दोस्त वॾनि मुफ़स्सिरन वॾनि आलिमन इन यासीन जी माना लिखी आहे कहिड़ी यासीन इन जी माना आहे या सैयदल मुरसलीन या सभई को दफ़ो चओ या सैयदल ओ रसूलन जा सरदार अल्लाह सी हाणे हुननि चयो त लस्त मुरसला तू रसूल नहीं अल्लाह सी जवाब थो ॾे हो था चवनि त तू रसूल नहीं तू त रसूलनि जो पगदार आहीं अॻे तो फरमाया अल्लाह ताला वल क़ुरआनिल हकीम ऐ मुंहिंजा सोना मदीने वारा साईं मां अल्लाह खे हिकमत वारे क़ुरान जो कसम केर थो चवे हाणे चओ केर मिठो नालो वठो केर वल क़ुरआनिल हकीम मां अल्लाह जी ज़ात बाबरकात खे हिकमत वारे क़ुरान जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन तू त रसूलन मझा आहीं अला सिरात मुस्तकीम ऐं तू सिधी राह ते आ जेके तोखे चवनि था त रसूल नाही से कूड़ था हणनि मां कसम खणी चवां थो तू अल्लाह जो रसूल आहीं ॾिसो मां इहो सिर्फ़ तव्हांखे हिकिड़ो नमूनो ॿुधायो त रसूलुल्लाह जे पारां जवाब ख़ुदा थो ॾे अल्लाह ताला जवाब ॾिनो त जेके तो ते इल्ज़ाम हणनि था उन जो जवाब आऊं थो ॾियां हिते बि जॾहिं हुननि चयो त मुहम्मद करीम पंहिंजे नुंहं सां निकाह कयो आहे अल्लाह से चयो थो जवाब मां थो ॾियां कहिड़ो जवाब ॾिनई मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह मुझो मिठो मोहम्मद मुस्तफा अवा मर्दन मझा कहीं जो बाबो नाहे माना तमाम मता ई चओ त हज़रत ज़ैद जो मुस्तफा बाबो आ हुजूर शफ़क़त सां हुनखे पंहिंजो पुट्रेलो सॼो आ हू बि मोहब्बत जे करे पाण खे नबीअ जो पुट सॾाए थो पर हक़ीक़त में पुट नाहे पुट्रेले में ऐं असली पुट में फ़र्क़ु आ मुझो महबूब बाबो ज़ैद जो नाहे वलाकिर रसूलल्लाह मुहम्मद करीम सां मिट्री माइट्री कहिड़ी आ मुहम्मद करीम त अल्लाह जो रसूल आ वलाकिर रसूलल्लाह इहो अल्लाह जो रसूल आ इन जो जेको भी अमल आहे इहो असांजे लाइ तव्हांजे लाइ दुनिया जे लाइ हिकिड़ो रस्तो आहे ऐं उन ते तव्हांखे असांखे अमल करणो आहे जेकॾहिं नबी पाक पंहिंजे शफ़क़त सां महिरबानीअ सां ज़ैद खे पुट सॼो आहे त सॼणा पुट थोरो थी पवंदो असली पुट में ऐं पुट्रेले में फ़र्क़ु आहे जेको असली पुट आहे उन जी घरवारी सां निकाह नाजाइज़ आहे बाक़ी पुट्रेलो जेके पुट सॾिबो उन जी घरवारी सां निकाह में को ऐब कोने जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे चयो अबू बकर जी क़िबला मां तोखां संग घुरां थो आशा त मूंखे ॾे सुभान अल्लाह कान चई सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो क़िबला मुंहिंजी त तमन्ना हूंदी आहे त माल मुंहिंजो हुजे खपाइण वारो रसूलुल्लाह हुजे मुझी त तमन्ना हूंदी आहे जो अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो रसूलुल्लाह जो हुजे मुझी त तमन्ना हूंदी आहे त नियाणियूं मुंहिंजूं हुजनि यके बाद दीगरे उन्हनि जो घोट रसूलुल्लाह हुजे जेकॾहिं तव्हां मुंहिंजी नियाणीअ खे पंहिंजे ज़ौजियत में क़बूल फरमायो था आयशा सिद्दीक़ा तव्हांजी कुंवार बणिजे थी त इन खां वधीक ॿियो मुंहिंजे लाइ कहिड़ो बख़्त आहे मां घुरां थो पर क़िबला हिकिड़ो मसइलो आहे तव्हांजी मर्ज़ी मसइलो आहे और कहिड़ो
कि क़िबला तव्हां मूंखे सॾियो आहे त अबू बकर अखी फिद दुनिया वल आखिरा, अबू बकर मुंहिंजो दुनिया में भी भाव आहे, आखिरत में भी भाव छा? अबू बकर मुंहिंजो दुनिया में भी भाव आहे त अबू बकर मुंहिंजो आखिरत में भी भाव आहे। भला भाव जी न्याणी त हूंदी आहे भाइटी। सुभान अल्लाह। भाव जी न्याणी छा हूंदी आहे? भाइटी। वो भाइटी सां निकाह जाइज़ कोन्हे। मां कीअं था चओ तव्हां मां हाणे तो उम्मती आहियां, तव्हां नबी आहियो। हुज़ूर खिली ॾिनो, पाण फरमायो त तोसां जेका मुंहिंजी भाई पी आहे सा दीनी भाई पी आहे, हसबी नसबी भाई पी कान्हे। उहा भाइटी जेका हसब ऐं नसब जे लिहाज़ सां हुजे उहा चाचे खे जाइज़ न आहे। बाक़ी दीनी सभु भाउर आहियूं, उन दीनी भाव जी न्याणीअ सां निकाह जाइज़ आहे। मुंहिंजो आशा सां निकाह जाइज़ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अम्मा आशा सिद्दीक़ा सां निकाह कयो, जेका आशा सिद्दीक़ा मोमिननि जी क़यामत ताईं माउ आहे। ॾाढे चओ छा आहे? न न ज़ोर सां छा आहे? ऐं जेको माउ खे घटि वधि ॻाल्हाए अवां हुनखे पंहिंजी बरोज की ॿोली में छा चवंदव? जेको माउ जी गिला करे हुनखे छा चवंदव? माउ बि अहिड़ी जो अल्लाह जो क़ुरान थो हुनखे माउ चवे। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वारो फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वारो शाद फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मोमिनन खे साह खां भी वधीक वेझा आहिनि। औला जी माना ॿ-टे आहिनि। हिकिड़ी माना है नबी पाक मोमिनन खे साह खां भी वधीक प्यारो आहे। पर मौलवी अशरफ अली साहब थानवी जेको देवबंदी हज़रातन जो वॾो मौलवी आहे ऐं हुनखे हकीमुल उम्मत भी चवंदा आहिनि ऐं हुनखे अलकाब बि घणा ॾींदा आहिनि। उन जो किताब मूं वटि बि पियो आहे, पर मूंखे ख़बर आहे त हिते पीर इमाम बख्श साहब जे लाइब्रेरी में बि पियो आहे। जेकॾहिं को दोस्त तकलीफ़ करे चवे त ॾेखार त मां उहो ॾेखारण लाइ बि तयारु आहियां। मौलवी साहब अशरफ अली साहब लिखे थो अन्नबिय्यु औला, औला बमाना अक़रब। इहा माना मौलवी कासिम नानोतवी भी लिखी आहे तहज़ीरुन नास जे अंदरि। मुंहिंजा दोस्तो अक़रब जी माना है जो त नबी मोमिनन खे साह खां भी वधीक वेझो आहे। साह खां भी वधीक बुलंद आवाज़ सां साह खां भी वधीक कंहिंखे वधीक वेझो आहे? अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन। मोमिनन खे नबी जी ज़ात जेका आहे उहा साह खां भी वधीक वेझो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो बाबा न फैज़गंज तालके में मोमिन आहिनि कोन्हनि? मीरवाह में, नारे में, नवाबशाह में, मदीने मक्के में, जर्मनी जापान चाइना में, मिस्र शाम यूरोप में, जाते काथे मोमिन आहिनि। वो तो कुरान तो चवे त जाथे मोमिन आहे ताथे नबी हुन सां गॾु आहे। ऐं जेकॾहिं को बरेलवी ॻाल्हि करे हा त चओ आहे शिरक था कनि, मुशरिक आहिनि। नबी हिकिड़ो जाथे काथे ठाहियो वेठा अथसि, जाथे काथे नबी आहे, जाथे काथे मोमिननि सां गॾु आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असां ॻाल्हि पोइ था कयूं। अॻु में ख़ुदि मौलवी मोहम्मद कासिम साहब चवे थो त अन्नबिय्यु औला, औला बमाना अक़रब। अक़रब जी माना तमामु वधीक वेझो। माना जाथे भी मोमिन आहे त मोमिन जो साह भी मोमिन खां परे आहे, पर मोहम्मद मोमिन खे साह खां भी वधीक वेझो। जी माना त हिन जे वॾनि में कुझु न कुझु दाणा हुया। सुभान अल्लाह त चओ। कुझु न कुझु माना उन्हनि में हक़ खे क़बूल करण वारो मादो हुयो। कुझु न कुझु वड़ी मरींदा हुआ। ऐं जीअं न पोइ वक़्तु ईंदो आहे जेको पोइ जीअं पोइ तीअं मुंहिंजा दोस्त असुल खां नकुल जेको आहे सो वरी वधीक चढ़ी वेंदो आहे। अल्लाह सही जल जलालु अमन वालो शल ज़िद खां बचाए
चल असाई तवा के ओ अकीदो नसीब फरमाए जो अकाबरीन जो अकीदो हो। अल्लाह ताला फरमाए तो अन नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी जी जात मोमिनन के साह का भी वधीक वेझो आ। व अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं जेके नबी जो ज़ालू आहिन उहे मोमिनन जो मायरो आहिन। मोमिनन जो मायरो आहिन। कंहिंजी मां भली नसवार छो न ॾींदी हुजे, मुंहिंजा दोस्त अदीद पर माउ जी गिला न कंदो, जे बशर्ता तो हूंदो हिलाली। पर ही आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा आबिदा ज़ाहिदा उहा आलिमा बीवी साहिबा है जो कुरान शरीफ ऐं हदीस पाक जे मसइलनि में वॾा वॾा सहाबी भी जेकॾहिं कॾहिं भुली पवंदा हा, मुंझी पवंदा हा, त अम्मा आशा जे घर में अची अर्ज़ कंदा हा दरवाज़े तां ॿाहिरां, अम्मा हिन मसइले खे हल कर। बीबी साहिबा देर कान कंदी ही कुरान ऐं हदीस जे रोशनी में मसइलो हल करे छॾी। अफसोस जो मकाम आ जो मुसलमान सॾाइण वारा के बदबख्त महबूब जे उम्महातुल मोमिनीन जे बारे में घट वध ॻाल्हाईंदा आहिनि। बहरहाल हज़रत अबू बकर के नबी पाक फरमाए तो तू मुंहिंजो दीनी भाउ आ, सॻो भाउ नसब वारो नाही, तंहिंजे करे तुंहिंजी न्याणी सां बि निकाह जाइज़ आ। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमायो त हज़रत ज़ैद नबी पाक जो पुटेलो आ, पुट करे सॾियो वियो आ, हक़ीक़ी पुट नाहे, तंहिंजे करे जेकॾहिं उन पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी आ त हाणे इन जो निकाह मुस्तफ़ा सां बि जाइज़ आ। अॻिते तो अल्लाह ताला फरमाए व ख़ातमन नबिय्यीन, रसूलुल्लाह की कहिड़ी ज़रूरत है इन सां निकाह करे। हुज़ूर खे त खोड़ ॿियूं बि औरतूं हुयूं, अॻ में बि निकाह में हुयूं, ॿियो बि जंहिंखे चाहे मां तोसां निकाह कयां त को इनकार ई कोन करे हा। आख़िर ज़ैद जी तलाक ॾिनल घरवारी जेका महबूब जे पुफी जी न्याणी आ, उन्हीअ सां निकाह करण जी ज़रूरत कहिड़ी? अल्लाह ताला फरमाए थो व ख़ातमन नबिय्यीन, इन्हीअ जे करे त मुस्तफ़ा तो चवे त मां अमली तरह इन्ही औरत सां निकाह करे तव्हांखे ॾेखारियां त पुटेले जे तलाक ॾिनल औरत सां निकाह जाइज़ आ। जेकॾहिं मां अमली तरह न कंदुसि त मूंखां पोइ ॿियो कहिड़ो नबी ईंदो जेको तव्हांखे सेखारींदो? नबूवत त मूं ते ख़तम आ, मूंखां पोइ उहो नबी आहे ई कोन, तंहिंजे करे मां करे थो ॾेखारियांव त इहो कमु शरीयत में जाइज़ आ, हराम नाहे। इन जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अमली तौर निकाह करे ॾेखारियो त मां ख़ातमुन नबीन आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ ॿियो नबी त कोन ईंदो त केरु तव्हांखे सेखारींदो? मां अमली तरह निकाह करे तव्हांखे ॾेखारियां थो त जीअं दुनिया खे पतो पवे त सॻे पुट में ऐं पुटेले में फ़र्क़ु आ। चओ सॻे पुट में ऐं पुटेले में, पुटेलो माना जेके पुट करे सॾिजे उन्ही में फ़र्क़ु आ। जेके अहकाम शरीयत जा पुट वारा आहिनि, पुटेले जी छॾियल माईअ सां निकाह जाइज़ आ। पोइ पुटेलो हुनजी मिल्कियत में वारिस कोन थींदो, पुट वारिस थींदो, पुट पीउ जे मिल्कियत में वारिस थींदो, लेकिन वो जंहिंखे पुट सॾिबो उहो मिल्कियत में वारिस कोन थींदो। घणा माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ में कंहिंखे पुटेलो करे वेंदा, दादा मां हिन खे पुटेलो करे छॾियो आहे, मुंहिंजो पुट आहे। पोइ वरी माण्हुनि जे मरण खां पोइ हाणे 5 पुट तोखे हा, 6 ही थी जंहिंखे पुटेलो सॼो ही, इहा मिल्कियत ॾी 6 में विराइबी न। उहो पुटेले खे कुझु पंहिंजे हयाती में ॾेई वञे, सभु कुझु लिखी ॾेई हवाले करे वञे त पोइ ॿी ॻाल्हि आहे, लेकिन मरण खां बाद में उनखे पुटनि वांगुरु हिसो कोन मिलंदो, छो त असली पुट में ऐं पुटेले में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो नबी आहे, तव्हांजो पीउ कोन्हे, माना ज़ैद जो पीउ नाहे, वलाकिन रसूल अल्लाह, बल्कि अल्लाह जो रसूल आहे। ऐं निकाह इन जे करे जो ख़ातमुन नबिय्यीन अमली तरह करे ॾेखारे थो। वकान अल्लाह बिकुल्ल शैइन अलीमा, अल्लाह ताला हर शइ खे ॼाणे थो। इन जे करे अल्लाह ताला इहो कमु करे दुनिया खे ॾेखारियो त ईअं थिए त दुनिया खे मसइले जी ख़बर पवे। हाणे इन आयत मंझां नस सां साबित आहे त नबी करीम आख़िरी नबी आहे। ज़ोर सां चओ नबी सही ॾाढे
हाणे असल में झेड़ो इतां शुरू थियो। ये जेके मिर्ज़ाई हन, मिर्ज़ाई कादियानी, इन्होंने चयो त न अल्लाह सी जल जलालु अमन वालू नबूअत जो दरवाजो बंद कोन कयो आ, यो दरवाजो खुलियल आ। बाकी जेका अल्लाह सी फरमायो वतबा खातमन नबियीन, इनी आयत ते असां जो ईमान आ। मिर्ज़ाई था चवन असां जो ईमान आ खातमन नबियीन, नबी से आखिरी नबी है, इन ते ईमान आ। अड़े पोइ जॾहिं ईमान आ त पोइ ॿियो नबी कीअं ठाहियो, गुलाम अहमद खे कीअं ठाहियो है? चवन था त ते खातमन नबियीन जी माना आहे, तवज्जो कजो अदा त जीअं फर्क तव्हां खे मालूम थे। खातमन नबियीन जी माना आहे त इहो इन्ही मर्तबे वारो नबी एडो वड्डो आ जो इन ते मर्तबो खत्म थी वियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्तबे जे लिहाज सां, रुतबे जे लिहाज सां, इज्जत जे लिहाज सां आखिरी आ। बस जेतिरो रुतबो रसूलुल्लाह जो आ एतिरो कंहिंजो कोन्हे। अल्लाह से इहो फरमायो आहे त नबी करीम आखिरी नबी माना रुतबे जे लिहाज सां, बाकी ज़माने जे लिहाज सां नाहे। ॿिया बि नबी अचनि त अची सघनि था, ऐं उहे जेके ॿिया हूंदासीं नंढड़ा नंढड़ा छोटड़ा छोटड़ा, को बुरूज़ी, को ज़िल्ली, को फलाणो, को टीरो, उहे नबी हूंदा। ऐं उहे हूंदा बि वरी उन रसूलुल्लाह जा गुलाम, रसूलुल्लाह जा खादिम, रसूलुल्लाह जा नौकर हूंदा। उनखे जो कुछ फैज़ मिलंदो सो रसूलुल्लाह खां मिलंदो, पर हूंदा नबी पर छोटे दर्जे जा। नबी हूंदो वॾे दर्जे जो। रसूलुल्लाह खातमन नबीयीन माना मर्तबे जे लिहाज सां आहे, ज़माने जे लिहाज सां नाहे। लेकिन असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आ त रसूलुल्लाह मर्तबे जे लिहाज सां भी आखिरी आ, त ज़माने जे लिहाज सां भी आखिरी। छा चयुम बाबा? नबी करीम मर्तबे जे लिहाज सां भी आखिरी आ, ऐं ज़माने जे लिहाज सां भी आखिरी आ। लेकिन असां सां इन मसइले में मौलवी कासिम नानोतवी देवबंदी इख्तिलाफ कयो। उन्हीं चयो त न, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मर्तबे जे लिहाज सां आखिरी नबी आ, ज़माने जे लिहाज सां जेकॾहिं नबी पाक खे आखिरी चवंदासीं त पोइ ॻाल्हि न ठहंदी। तंहिंजे करे जेकॾहिं रसूलुल्लाह जे ज़माने खां पोइ को ॿियो नबी अचे त भली अचे, अची भी सघे थो, उहो असांजे नबी जहिड़ो कोन हूंदो। हूंदो नबी पाक जो गुलाम, हेठि हूंदो खादिम हूंदो, तोड़े अचे भी नबी थी करे त रसूलुल्लाह जे ख़त्मे नबूवत में फ़र्क न पवंदो। सुभान अल्लाह या नऊज़ बिल्लाह। माना रसूलुल्लाह जे मर्तबे जहिड़ो नबी कोन ईंदो। बाकी छोटो मोटो जेकर नबी खणी बिल फर्ज वल इम्कान जेकॾहिं को खणी नबी अची भी सघे त भली अचे, ऐं तोड़े ईंदो न त बि फ़र्क़ न पवंदो। रसूलुल्लाह पोइ बि ख़ातमुन नबीयीन हूंदा। ऐं फैज़गंज जा मुसलमानो, तव्हां खे ख़ुदा अक़ुल ॾिनो आहे। मां तव्हां खां पुछां थो, मूंखे महिरबानी करे ॿुधाइजो, चुप न गूंगा न थिजो। जेकॾहिं मां चवां जेकॾहिं कंहिंजी टंग वढिजे ऐं गोॾे खां धार करे उछले छॾिजे, जेकॾहिं बिल फर्ज़ कंहिंजी टंग वढिजे ऐं गोॾे खां धार करे उछले छॾिजे, त बि उन जे हलण घुमण फिरण में फ़र्क़ु न ईंदो। बोलियो तव्हां त न ॻाल्हायो। ओ चाचा चंडाड़न वारा तव्हां ॻाल्हायो। ईअं न, मूंखे कहिड़ी ख़बर पए केरु थो चवे, हथ मथे खणी चओ ॾिसां। टंग वढण सां हलण घुमण फिरण में फ़र्क़ु, मां तो चवां न ईंदो। तव्हां छा था चओ?
अच्छा ये तो भला घणनि जी ॻाल्हि मञ बि हाणे चङो ॿी ॻाल्हि भला जेकॾहिं कंहिंजे हिकिड़ी अख खे छूए सां कढी उछले छॾिजे बिल फर्ज़ त उनजे नज़र में फ़र्क़ु न ईंदो ईंदो अच्छा टे ॻाल्हियूं कयां भला जेकॾहिं कंहिंजी ज़बान अध मां कटे उछले छॾिजे त हुनजे ॻाल्हाइण ॿोलाइण में फ़र्क़ु न ईंदो ईंदो अदा जेकॾहिं फ़र्क़ु ईंदो त हे ॻाल्हि बि उहा ई अथव जेकॾहिं रसूलुल्लाह खां बाद ॿियो नबी ईंदो बिल फर्ज़ खणी ॿियो नबी ईंदो त रसूलुल्लाह जे ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु ईंदो ऐं असां मुस्लमान रसूलुल्लाह जे ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु अचणु न ॾींदासीं चओ असां फ़र्क़ु अचणु न ॾींदासीं असां चवंदासीं त रसूलुल्लाह जी ख़त्मे नबूवत जो उहो बुनियादी अक़ीदो आहे कि अल्लाह जी वहदानियत में तो जो एतक़ाद हुजे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे वहदहू ला शरीक मञणो आहे इहो तौहीद जो शर्त आहे त वरी रसूलुल्लाह जे रिसालत जो शर्त आहे त मञणो पवंदो त मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे सब चो बुलंद आवाज़ सां आख़िरी चो आख़िरी ज़माने जे लिहाज़ सां ॾाढे तो कहिड़े लिहाज़ सां ज़माने जे लिहाज़ सां मर्तबे जे लिहाज़ सां न बल्कि ज़माने जे लिहाज़ सां मुंहिंजो मुस्तफ़ा करीम आख़िरी आहे ऐं आख़िरी इन्ही जे करे आहे जो ॿिए नबीअ जी ज़रूरत ई कान्हे ज़रूरत हुजे त ॿियो अचे मुस्तफ़ा खां पोइ ज़रूरत आहे ई कान्हे अचो मां तव्हांखे इन जे बारे में कुछ हदीसूं ॿुधायां कुछ औलिया अल्लाह जा कलाम ॿुधायां तव्हांखे ख़बर पइजे सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या जो तो ॿुधाइजो पीर साहब मूंखे चयो आहे साईं मौलवी इमाम बशीर साहब साईं तोखे अॼु 3 कलाक तक़रीर करणी आहे कलाक हिकिड़ो थी वियो आहे पर हाणे पीर साहब जो चवण बि कोन था मोटायूं पर तव्हां जॾहिं थकिजो त हथ मथे कजो त पोइ बस कंदुसि सॼी राति माशाअल्लाह सॼी राति बदलऊं ॻाल्हाईंदो कोन पोइ सॼी राति कीअं धंधो हलंदो पाण मूंखे यकीन आहे छो त हीउ मुंहिंजे माइटनि जो इलाइक़ो आहे मुंहिंजे अज़ीज़नि जो इलाइक़ो आहे मुंहिंजा जिगर आहिनि अज़ीज़ आहिनि ख़ानदान आहे मुंहिंजो मूंखे तव्हां सभु सुञाणो मां तव्हांखे घणनि खे सुञाणा थो नालो खणी न ईंदो हूंदो कंहिंजो ॿी ॻाल्हि आहे लेकिन सभिनी खे सुञाणंदो आहियां मूंखे अक्सरियत जी ख़बर आहे अक्सरियत जी त हिकिड़ा अथव मञण वारा साईं हैदर शाह निम वारे जा मुरीद ॿिया अथव मञण वारा सुहिणे साईं हाजी इरशाद अली शाह ढींगे शरीफ़ वारे जा ऐं ॿी जमात आहे मुंहिंजे मुर्शिद हज़रत रोज़े वारे जी ऐं ॿी जमात आहे सुहिणे साईं हाजी हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह कड़ोडी शरीफ़ वारनि जी मां सम्झां थो त इन्ही खां ॿाहिरि कोन हूंदो भला ॾियो ख़बर पीरनि वारा हो बेपीरा हो बेपीरा त कोन आयो न असां मां जंहिं बुज़ुर्गनि जा नाला खया न सही इन्हनि जा मुरीद सभु सुन्नी चओ छा ऐं हनफी छा हाणे खणी हिकिड़ो ॿियो ॻोह खोर पैदा थिया आहिनि ॻोह खोर सम्झो था गिलो ई हिलाला खाओ भई ॿुधा उन्हारे में त न खाराए कंहिंखे उली न थिए पोइ सियारे में खणी हथवार ॾिजां
वो आओ से के जमा या से के जा गिलोई ची या खाओ सब कजी पाजी पाजी मर्जी आ माखे छा वने को के छा बखड़ी खाए खड़ी गिदड़ खाए मुजो हुन सा वास्तो कोने पर मां पाजे भाइरन सा तो गलाया त पाण इमाम आजम अबू हनीफे जा पोए लगायो का जा बाबा हनफी मुसलमान केड़ा मुसलमान हनफी सैयदना इमाम आजम अबू हनीफा आई उनके अल्लाह ताला जी जात यो शरफ नसीब फरमायो आ ये चार इमाम हा शाफई मालिकी हम्बली चौथो इमाम आजम अबू हनीफो उनके खुदा यो शरफ नसीब फरमायो आ जो मुस्तफा करीम जी 11 असहाबन जी हुन ज़ियारत कई घणन असहाबन जी ऐं 3 असहाबन खां हुन रसूलुल्लाह जी हदीस ॿुधी आ ताबई आ ऐं हुनखे अल्लाह ताला वॾो शरफ अता फरमायो आ हुन जो फिक़ह पूरी दुनिया में सभनी फिक़हन खां वधीक आहे मुसलमानन जी अक्सरियत जेका है सा हनफी मुसलमान आ उनी इमाम आजम जे खिदमत में हिकड़ो शख्स आयो अची इमाम साहब के चई मां नबी आया ये कादियानी था चवन मां नबी आया माअज़ल्लाह हजरत इमाम आजम रहमतुल्लाह अलैहि फरमायो तू काफर ओहो चवण लगो साईं अवां में इहा त ॻाल्हि मर्ज़ आहे तकण जो मां चयो त नबी आहियां तू तो चवीं तू काफर मां खां पुछ त सही दलील त वठ सबूत त वठ को मुखा को अहिड़ो को दलील सबूत तोखे मिले पो त सोच न को पुछा न को बछा बस ये शुरू थिए त काफर तव्हां जीअं चवंदा हुआ बा हुनजी बि त ॿुधो हुनजी बि ॿुधो तंहिंजी माना अॼु ताईं जेको अबे ॾाॾे खां तो वटि दीनो आयो हो उन ते तोखे अञा पक कान्हे अञा 3 खां ॿुधण जी तोखे ज़रूरत आहे ईअं त ॿी न कई अथव ईअं त तबाही आई अथव ईअं जो तव्हांजे घरनि में हिक घर में 4 मज़हब आहिनि 3 मज़हब आहिनि अबो हिकिड़े मज़हब जो पुटु ॿिए मज़हब जो ज़ाल 3 मज़हब जी पोटो 4 मज़हब जो नांगी पाटरी हिकिड़ी कई मज़हब ठाहियूं वेठा हो इहो नतीजो आहे हुनजी बि ॿुधो हुनजी बि ॿुधो हुनजी बि ॿुधो न ॿुध बि उन्हीअ जी जंहिंजी असांजा अबा ॾाॾा ॿुधी विया मां तव्हां खां पुछां थो तव्हां जाहिलनि ऐं बेदीननि जी औलाद आहियो या मुस्लमाननि ऐं सालिहनि जी औलाद आहियो काॾे ॻाल्हायो ईअं न बुलंद आवाज़ मुसलमाननि ऐं सालिहनि जी औलाद आहियो अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे वॾनि खे मञूं था असां ये कोन चवंदासीं जीअं अॼुकल्ह जा माण्हू चवनि था असांजा वॾा गुमराह असांजा वॾा बेदीन असांजा वॾा मुशरिक असांजा वॾा राह खां थिड़ियल वाड़े हिलाली पुट माण्हू अबे अम्मा जो पटको बचाईंदो आहे तूं मरण खां पोइ बि अबे अम्मा खे मुशरिक काफ़र ठाहियो वेठो आहे वाह जो तूं मौत बराबो तही माना त तूं ॿिजु ई काफ़रनि जो आहे बिजवी मुशरिकन जो आ जेको बिजवी मुशरिकन जो काफरन जो न चंगाई केड़ी थींदी अल्हम्दुलिल्लाह असां जेकॾहिं हसब नसब जे लिहाज़ सां बिज आहियूं त सालिह अबे अम्मा जो आहियूं सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजा बिछड़ा भाउ तव्हांजे हिन इलाइक़े में पोड़ा पोड़ा रहिया ई कोन हूंदा मुंहिंजे ॾाॾे खे सभु माण्हू घणा पोड़ा सुञाणंदा हुआ थोड़े हाजी सैयद इरशाद अली शाह रहमतुल्लाह अलैहि सां ॾाढो सही मुंहिंजो हज ते वियो हो ऐं पीर साहब सिहतमंद हो ॾाढो सही ॿुधाए पोइ जंहिं महिल मदीने शरीफ़ ते वेझो वियासीं त सुभान अल्लाह मके शरीफ़ में हज कयो आहे लाजू कोन हूंदियूं हुयूं उठनि ते वञिणो पवंदो हो उठनि ते कजा वाशक दफ़ा हूंदा हुआ ॾाढो सही फरमाए पोइ पीर साहब ख़ुशि चङो भलो चङो भलो असां सां गॾो पिए हलियो मुंहिंजा ॾाॾा महिल मदीने शरीफ़ जे मुस्तहद में दाख़िल थियासीं ऐं साम्हूं गुंबद ख़ज़रा नज़र आयो छा चवंदा आहियो अॼु कया ओठिन इशारा हू मुनारा मीर जा हू मुनारा
पीर साहब जी साईं सोने हाजी इरशाद शाह रहमतुल्लाह अलैहि जी नजर पई गुंबद खजरा ते त पीर साहब के बुखार जा हड़ चढ़ी गया। चंगो भलो हो सेहतमंद हो उते पहुंचण सां सिधो मस्जिद नबी में वियासे महबूब जी ज़ियारत कई अखियुनि मां नार वहनि पिया बेअख्तियार थी वियो पंहिंजे बिस्तरे ते अची सुठो बुखार तमामु तेज़ हुजे ॾाढो सही फरमाए पियो। सुबुह जो टाइम हो मदीने शरीफ में सुबुह जो टाइम हो जंहिं कमरे में होटल में या जंहिं जाइ ते रुबात में साईं दर्शना साईं सुता पिया मथां चादर विझी ॿाहिरां कंहिं दरवाज़ो खड़कायो। ॾाढो सही फरमाए थो मां ॿाहिरि निकितुसि त हिकिड़ो शख़्स तुर्की टोपी सां शेरवानी पातल थेलो हथ में नेट जो लकड़ हथ में चश्मो चढ़ियल सोणी ॾाढ़ी सां बीठो आहे मूंसां ॻाल्हाई बाबा पीर हाजी इरशाद अली शाह आहे। मुंहिंजो हा आहे पीर साहब जी तबीयत की आहे मुंहिंजो पीर साहब जी तबीयत सही न आहे। मां डॉक्टर आहियां मदीने जो मां साईं जी दवा करण आयो आहियां। ॾाढे सही कथा बीहो मां साईं सां ॻाल्हि कयां हकीम के ॿाहिरि विहारी ॾाढो सही अंदरि खां पीर साहब जे ते चादर ई पर जॻहि पे साईं क़िबला अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम कागज़ात छा आहे के क़िबला अहिड़े आरे पारे हिकिड़ो शख़्स बीठो आहे चवे थो त मां डॉक्टर आहियां पीर साहब जी तबीयत सही न आहे मां इलाज करण आयो आहियां। पीर साहब फरमायो डॉक्टर खे चयो त असांजो इलाज पाण ई यार वटि आहे तो वटि ज़रूरत ई कान्हे। असां वटि तुंहिंजी ज़रूरत कान्हे तूं वरी ॿोटी ऐं इलाज जी ज़रूरत कान्हे असांजो इलाज कंदो त पाण ई असांजो महबूब कंदो। मां ॿुधायो हुनखे हकीम साहब खे डॉक्टर साहब पीर साहब चवनि था त न ज़रूरत कान्हे तव्हांखे इजाज़त आहे महिरबानी तव्हांजी तव्हां मोटी वञो। हकीम चयो त वञ वापसि वञ। पीर साहब खे वञी चयो त मां पाण कोन आयो आहियां मूंखे राति रसूलुल्लाह पाक ॾेई होटल ॾसे मुहानो शकिल ॾेखारे चयो आहे त मुंहिंजो महिमान थी ऐं मुंहिंजो बचड़ो थी फलाणी जाइ ते आराम में आहे वञी वञी मुंहिंजे तरफ़ खां उनखे सलाम बि ॾे इलाज बि वञी कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सही थो वञी ॿुधाई क़िबला ईअं थो चवे यार जी मर्ज़ी आहे मोकिलियो अथई त वठी अचीसि पर असांजी त तयारी लॻी पई आहे। हकीम साहब आयो अची साईं जी नज़र ॾिठई मिड़ई के सुठियूं थकियूं ॾेई रवानो थी वियो उन ॾींहं ते लॻे ॾिहाड़े ते साईं जहान छॾियो मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ियोसि जन्नतुल बक़िया में दफ़न थियोसि। एॾा त अल्लाह जा नेक सालिह बाना हा जो महबूब पंहिंजे इलाज जा हकीम खे रवानो फरमाए अमी एॾनि बुज़ुर्गनि सां वाबस्ता आहियो रोज़े धणी त रोज़े धणी मुंहिंजा प्यारा भाउ इहे सभई बुज़ुर्ग हज़रत इमाम आज़म अबू हनीफे जे वञण वारा इमाम साहब खे चई मां नबी आहियां। इमाम साहब महबूब छा चई उनजो तकड़ त न करे मूंखां दलील त वठ सबूत त घुर। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमाइनि था मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे। जो मूंखे छा प्यारो आहे मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे। जेकॾहिं मां तोखे चवां त तूं नबी सॾाए थो तो वटि दलील कहिड़ो आहे त इहे चवण सां मां काफ़िर थी वेंदुसि इन्हीअ जे करे जो अल्लाह जो क़ुरान चवे त मुस्तफ़ा आख़िरी नबी ऐं रसूलुल्लाह चवे ला नबी बादी मूंखां पोइ नबी कोन्हे। पोइ जॾहिं अल्लाह चयो नबी चयो उन खां बि पोइ वरी मां तोखां दलील घुरां दलील ॾे त माना मुंहिंजो अल्लाह ते बि भरोसो कोन्हे रसूल ते बि भरोसो कोन्हे। इन जे करे
मुके पांजो ईमान प्यारो आ तो नबूवत जी दावा कया बिना सोच समझे मां चवा तो दुका फरो अल्लाह सच्चो हजूर सा जो अल्लाह जो रसूल कुरान जो बखातम नबीयीन आई नबी सही हदीस में फरमान था दा नबी आबादी मुका बाद में नबी को देखो अरे उनका पोमा तो हम अली लगोना तो बुरा दो अरे बाप दोस्त सही दोस्त क्या दो चले हेड बोलना वो दोस्त सही बुद्धड़ में चाहे उठो दी तो नदी जो जाल का बींग थी वही तो कादे हलियो यो को कादे हलियो यो को मुसलमान जी वहदत ही सा खत्म थी वही मुसलमान में जो इत्तेहाद हो एक के हुआ यलाकियत खत्म थी वही जेको मुसलमान में पाण में मौजूद के मसलक दे हा उनका सभी मसलक पैदा थी पिया ने नतीजो छा बुद्धोस्त सही अफसोस तो दी हालत है वो फकीर जी हदाल तो के जहन में हो जड़ कपई पांजे मसलक के खिलाफ गाल बुधड़ी नाहे इंशाअल्लाह मसलक के खिलाफ गाल बुधड़ी नाहे तंगलिया फराख दिली कपई न तो फराख दिली कपई तो फिर का टोला टुकड़ा थी वीने तो जा दोस्तों वहां तंग दस्ती भरिया जे में रसूलुल्लाह जी दामन तहतन में धोखा न वेंदे भाई तो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या खोली बुधाया खत्मे नबूवत जो पारो झंडो खाण वारो अबू बकर सिद्दीक खत्मे नबूवत जे दिफा करण वारो पहिरो सैयदना अबू बकर सिद्दीक तहफ्फुज़ खत्मे नबूवत जो हाफिज शाही तरह सैयदना सिद्दीक अकबर की ज़ात हुजूर कुर्दूस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में विशाल शरीफ का बाद में फितना पैदा थी पिया जिन उम्मत के हणी जेड़े विधो सब का पारो फितनो हो पैदा थो जो के माण्हू पैदा थिया मुसलमान हा उहे पाण के मुसलमान खदाईंदा हा चवनि पिया त नमाज़ भी पढ़ंदासीं रोज़ा भी रखंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह भी चवंदासीं पर ज़कात कोन ॾींदासीं या ज़कात जेका हेठा टैक्स आहे या असांजे मथां ॾंड आहे इहो कोन ॾींदासीं हिकिड़ो इहो फितनो पैदा थियो ॿियो फितनो मुसैलिम कज़्ज़ाब जो पैदा थियो जंहिं नबूवत जी दावा कई मां नबी आहियां ऐं ख़बीस पंहिंजे इलाइक़े जो चङो भलो वॾेरो हो कदावर हूंदो हो मुंहुं हुनजो तमामु वॾो हिकिड़ो हो अखियूं हुनजूं हीअं बाक़ाइदे फती वांगुरु ॿरंदियूं हो ॻाल्हाईंदो हो त बाक़ाइदे चवंदा त अधु किलोमीटर ॿिनि किलोमीटर ताईं ईअं बिना लाउड जहिड़ो जो आवाज़ वेंदो पंहिंजे इलाइक़े जे मथां हुनजो रोब हो उन नबूवत जी दावा कई तो हुनजे कबीले वारा पाड़े वारा जेके हा सभु हुनजे पोयां लॻी पिया हाणे इहो उहो दौर आहे जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में पहिरो ख़लीफ़ो सैयदना अबू बकर थियो आहे ऐं इन ख़लीफ़े खे ख़िलाफ़त ते के महीनो बि कोन गुज़रियो आहे त फैसला पैदा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े पासे मुंहिंजा प्यारा दोस्तो वरीदो उहे जेके ज़कात जा मानिअ हा इनकारी हा उन्हनि जे जंग जे लाइ लश्कर तयार कयो ॿिए पासे मुजादा मुसैलिम कज़्ज़ाब जे लड़ाईअ लाइ लश्कर तयार कयो उमर फारूक जहिड़ो ज़हीर झलेस पियो न कर छो न कयां महबूबन हाणे विसाल कयो आहे पाण कमज़ोर आहियूं उथंदे ई पंहिंजनि सां विढ़ंदासीं भला निमाज़ त पढ़नि था ला इलाहा इल्लल्लाह त चवनि था रोज़ा भी रखनि था मुसलमान भी सॾाइनि था ये पंहिंजा आहिनि इन्हनि सां विढ़ियासीं त माण्हू छा चवंदा त हे पाण में विढ़िया आहिनि होॾां वरी काफ़रनि ॾे लश्कर मोकिलींदे त मदीनो ख़ाली थी पवंदो मदीने में अञा असांखे लश्कर जी ज़रूरत आहे जेकॾहिं माण्हू निकिरी विया काफ़रनि सां विढ़ण त मदीने ते काफ़र हमलो कंदा
फिलहाल हिकमत नाहे इन हिकमत तहत मां चवां तो सब्र कर सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह हज़रत उमर के हज़रत अबू बकर तो चे उमर कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात नमाज पढ़ो कायम कयो ऐं ज़कात ॾियो अल्लाह नमाज के ऐं ज़कात के गॾु बयान कयो आहे जेकॾहिं को नमाज के ज़कात खां धार करे सो भी काफ़र जेको ज़कात के नमाज खां धार करे वो भी काफ़र जो त नमाज ऐं ज़कात ॿई क़ुरान में गॾु आहिनि मां तोखे ॿुधायां थो तू थो चवे कुझु रिआयत कर ख़ुदा जो कसम आहे इहे माण्हू रसूलुल्लाह जे ज़माने में जेकॾहिं उठ जो ॾावण भी ज़कात में ॾींदा हा ॾावण उठ जो ॾावण भी ज़कात में ॾींदा हा ऐं अॼु न ॾींदा त मां उन ॾावण लाइ बि जंग कंदोसां रसूलुल्लाह जे ज़माने में नंढड़ो छेलड़ो ॾींदा हा ज़कात में 2 महीननि जो छेलो ॾींदा हा अॼु उहो 2 महीननि जो छेलो न ॾींदा मां लड़ंदोसां हज़रत उमर फारूक तो छा थो चवी हालत के ॾिस चई न उमर छा थियो आहे तोखे कुफर जे ज़माने में केॾो मज़बूत हुई इस्लाम आणण खां पोइ तूं कमज़ोर थी वियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ डटजी बीही रहियो हज़रत उमर तो चे त 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे राति जो ख्वाब में रसूलुल्लाह फरमाए उमर सब्र कर जीअं अबू बकर करे थो सही आहे तभी जो सुभान अल्लाह जी अबू बकर करे थो उनकी मुखालफत न करो साथ दे हाणे हज़रत उमर जो भी साथ थियो हज़रत उस्मान जो भी साथ थियो अली उल मुर्तज़ा जो भी साथ थियो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत खालिद बिन वलीद जे क़यादत में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इनी मुसैल में कज़्ज़ाब जे लश्कर जे खिलाफ 4000 सहाबी तलवारूं ॾेई रवाना थिया घणा ॾाढे घणा ज़ोर सां घणा मुसैलमा पाण सां 40,000 माण्हू गॾु कया घणा होॾे घणा का निस्बत ही काने काने 40,000 काने 4,000 जबल मुसलमान हजरत खालिद बिन वलीद जी क़यादत में मुसैलमे वटि पहुता जंग शुरू थी मुसैलमे काफ़र जे माण्हुनि चयो हीअ कयो ये 4,000 असां 40 जे आॾो त मुठिया चारई तरफ़ घेरो कयो ओलाहूं उतराऊं ॾखणूं ओभारूं ये किथों हलिया हन मदीने में असांजे मुल्क ते हमलो करण वो जंग थींदी आहे दू बदू आम्हो साम्हो पर हिननि खे सबक ॾियो चारई तरफ़ घेरियो ओभारा ओलाहा उतरा ॾखणा चारई तरफ़ घेरो कयो इन 40,000 हमलो कयो ऐं 4,000 मां हिकिड़ो बि न छॾियो सभु मारे लाश मोकिले छॾियो जमल न चारई तरफ़ घेरो थियो हीअ ॻाल्हि तुंहिंजे अक़ीदे जी थी ॿुध त ॿुधायां को मुला मौलवी ओसे पासे हुजे त कन खोले ॿुधे दलील मां ॾियां थो कूड़ो करे त 100 रुपयो इनाम ॾियांसि मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जमल चारई तरफ़ नबी पाक जे 4,000 सहाबन के 40,000 मुसैलमे कज़्ज़ाब वारे लश्कर घेरो कयो तमल सभई गुलाम जेके लश्करी हुया खालिद ने निहारण लगाओ खालिद तू असांजो सिपा सालार भी रसूलुल्लाह जे ज़माने में भी लड़ाइयों कंदो अॼु असां फासी विया हूं असां के चारई तरफ़ घेरींदा मारे छॾींदा बचंदो केर भी कोन का अटकल कर को तरीक़ो कर जंहिंमें असां सिर भी बचायूं त काफ़रनि खे भी जहन्नम रसीद कयूं हाणे कहिड़ो 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 दिफ़ा मदीने में लश्कर पुॼी कोन थो सघे वेझा मुसलमान कोन हा हिमायत ते अचनि अहिड़ो कोन हेलीकॉप्टर कोन हो जो 4000 खे खणी मथे उॾरी वञे हा हाणे हज़रत खालिद छा थो चवे कन खोलियो त ॿुधायां न त कोन ॿुधाईंदुसि
हजरत खालिद बिन वलीद फरमायो मां जी चवाती है कयो ते किए कयो ते जी मुसलमानन जो नारो हुंदो आ ओ अज गडजी मुसलमानन जो नारो लगायो त आसमान ता तवा जे लाए अल्लाह जी मदद नाज़िल थींदी सही नारो छा हो बिता चवन अल्लाह अकबर असां बि चऊं था अल्लाह अकबर कीअं ख़बर पवे पाण भर मैदान यो अल्लाह अकबर भी सही आ पर मुसलमानन जो अञा ॿियो नारो आ तव्हां खे फ़र्क़ करणो आ हो बि ॾाढ़ियूं हेॾो बि जुब्बा हो भी मुसलमान पिया सॾाइनि हे भी मुसलमान हो चवनि पिया त असां मुसैलिमे खे भी नबी मञूं था मुहम्मद खे भी नबी मञूं था ख़त्मे नबूवत जा मुनकिर हा हो भी अल्लाह अकबर जो नारो पिया हणनि हेॾो मुसलमान भी अल्लाह अकबर जो नारो पिया हणनि ख़ालिद चयो न न मुसलमानन जो नारो जुदा अथव उहो हणो त तव्हां खे फतह मिलंदी सभिनि जो असां खां वेसर थी वई आहे तूं ॿुधाए के सभई मदीने ॾे मुंहुं करे चओ या मुहम्मद छा चओ ॾाढे जो या मुहम्मद हो या मुहम्मद हो या मुहम्मद हो सब मदीने वारे मीर ने मुंह करे अल्लाह ने नबी खे सॾु कयो पाण ई ॾिसो तव्हां जी मदद अल्लाह से कीअं थो फरमाए ऐं फ़र्क़ थी पवंदो त हो भी अल्लाह अकबर चवनि था हो भी चवनि था पर हो या मुहम्मद कोन था चवनि तव्हां चओ था फ़र्क़ थी पवंदो अल्लाह जे ज़ात बाबरकात जे उन ग़ुलामनि महबूब जे ग़ुलामनि मुस्तफ़ा जे उम्मतनि उन अल्लाह जे बानड़नि जॾहिं इहो नारो लगायो एतिरो त मुसैलिमे कज़्ज़ाब जे लश्कर ते रोब पइजी वियो जो उहे 40,000 शिकस्त खाई विया मुसैलिमो क़त्ल थियो मुस्तफ़ा जा सहाबी कामयाब थी विया या रसूल अल्लाह हक चाहे जोर सां सुभान अल्लाह मुझे महबूब करीम जे सहाबन चयो त जेको शिआरुल मुस्लिमीन आ जेको मुसलमानन जो तरीक़ो आ जेको मुसलमानन जो ख़ास निशान आ उनी मुसलमानी वारे ख़ास निशान सां नारो लगायो तंहिंजी माना या रसूल अल्लाह मुसलमानन जी निशानी आ आड़ो जो या रसूल अल्लाह कंहिंजी निशानी आ मुसलमानन जी निशानी अल्लाह अकबर तो सबको चवंदो आ वो भी चवनि था कादियानी भी चवनि था मिर्ज़ाई भी चवनि था पर या रसूल अल्लाह सर्व सुन्नी मुसलमान चवंदो आ ऐं अल्लाह पाक उनी मुसैलिमे कज़्ज़ाब जे मथां उनखे खुदा ताला शिकस्त ॾिनी ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ पहिरो मरहलो फतह करे छॾियो वरी जॾहिं ख़बर पई उन मानिईन ज़कात खे जेके ज़कात जा मुनकिर हा उन्हनि खे जो ख़बर पई हमराहन जी हवा निकिरी वई सभु मिंथूं करे ॻिचीअ में गारा विझी अबू बकर सिद्दीक़ खे आया ज़कात असांजो पीउ बि ॾींदो अल्लाह जे फज़ल सां सैयदना सिद्दीक़ अकबर के सब खां पहिरियां इनी मुंहिंजा दोस्त कादियानियत जो जेको असुल जड़ हुई मरकज़ हो मुसैलिमो उन जे मथां कामयाबी अता फरमाई ऐं ज़कात जा जेके मुनकिर हा उन्हनि जे मथां बि कामयाबी अता फरमाई तंहिंजे करे त असां सिद्दीक़ अकबर जा ग़ुलाम आहियूं जो महबूब मोहम्मद करीम जे ख़त्मे नबूवत खे सब खां पहिरियां संभालण वारो सिद्दीक़ अकबर आहे उन खां बाद में हुजूर अॻे ई चई छॾिया त 30 कज़्ज़ाब पैदा थींदा कज़्ज़ाब 30 नबी ईंदा जेके कूड़ियूं दावाऊं कंदा मूंखां पोइ 30 नबी ईंदा मोलण खां पुछजो सुभाणे इहा हदीस सही आहे अलाए कूड़ी आहे मां त तव्हांखे जॾहिं तरी मिलंदो आहियां मूंखे छॾे ॾियो इन खां पुछजो वॾे ख़बर मुफ़्ती राति ॿुधायो आहे त नबी सही थियो आहे 30 कूड़ा नबी पैदा थींदा इहा हदीस सही आहे कूड़ी आहे मुल्ला ज़रूर कहिड़ी हदीस सही आहे वो चाचा चिबड़ जे करे हदीस सही आहे त पोइ इल्म ग़ैब खे ॿिया न थींदा आहिनि मुस्तफ़ा अॻे ई ॿुधायो त अहिड़ा ईंदा
जोर सां चओ सुभान अल्लाह। इल्म गैब छा हूंदो आहे? सुभाणे जी ख़बर ग़ैब आहे, महीने खां पोइ छा थींदो ग़ैब आहे, 100 साल खां पोइ छा थींदो ग़ैब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो 1400 साल अॻु में ॿुधायो। इहो कादियानी मिर्ज़ा जेको आहे सो रसूलुल्लाह खां पोइ 1300 साल बाद में पैदा थियो आहे। मुहम्मद